मुख़्तारी ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी सदारत हेठि स्कूलनि में उस्तादनि जी गैर हाज़िरी जी मसइले खे हल करण ऐं तालीमी माहौल खे बहितर बणाइण लाइ आला सतही इजलास थियो। इजलास में गैर हाज़िरी ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जी पॉलिसी इख्तियार करण जो फ़ैसिलो कयो वियो। डीजी मॉनिटरिंग ऐं डीसी मटियारी पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि जे दौरे दौरान 27 गैर हाज़िर उस्तादनि ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ गवर्नमेंट सर्विस रूल्स मूजिबि डिपार्टमेंटल कार्रवाई शुरू करण जो हुक्म जारी कयो वियो। डीजी मॉनिटरिंग वाज़े कयो आहे त गैर हाज़िरी ख़िलाफ़ कार्रवाई में कंहिं बि लापरवाही या देर जे लाइ तालीमी ऑफिसर ज़िम्मेवार हूंदा। गजाणी में एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट खे हिदायत कई वई त स्कूल जे बुनियादी ढांचे जा मनसूबा मुकम्मल कया वञनि ऐं बिना देर घुर्बल सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जंहिं में आला मयार जे तरक़ियाती कमनि खे बरक़रार रखण ते ध्यानु ॾिनो वञे। डीजी मॉनिटरिंग ऐं डीसी मटियारी एजुकेशन ऑफिसरनि खे हिदायत कई त हू स्कूल खां ॿाहिरि ॿारनि जी दाख़िला लाइ हिकु जामे मुहिम शुरू कनि ऐं स्कूल छॾण जी शरह खे घटाइण लाइ उपाउ वरिता वञनि।